ज़ियाउल हक़ कासमी जो बि हिकिड़ो पैरोडी वारो आहे शेर, उहो जेको मलका तरन्नुम नूरजहां ॻायो त आशियाने की बात करते हो, ज़ियाउल हक़ कासमी चयो त पानी आने की बात करते हो, दिल जलाने की बात करते हो। ख़ासकर कराची सां ये ट्रेजेडी नाज़रीन वरंदी है, तो पानी आने की बात करते हो, दिल जलाने की बात करते हो, मैंने 6 दिन से मुंह नहीं धोया, तुम नहाने की बात करते हो। बिल्कुल माशाअल्लाह। असल में सिंधी में जो मज़ा शायर पहिरियों पहिरियों जो था, मज़ा शुरू के शमसुद्दीन बुलबुल था। अच्छा, 1857 में मेहर में पैदा थियो, ॾाढो ज़बरदस्त हुन जेका हिकिड़ी नेचुरल करीमा लिखी, जंहिंमें असल करीमा जो पंहिंजो हिकिड़ो बंदि हुयो, मथां पंहिंजो बंदि हुयो। अच्छा, हाँ जब जी ॻाल्हि खे वधायूं था, उन जो मूंखे यादि थो अचे त चई करीमा जा बुचका खणी विया चोर, ॿ अंधा ॿ मंडा ॿ शीदी लॻो। मुंहिंजो नाना साईं मूंखे ॿुधाईंदो हो, करीमा जा बुचका खणी विया चोर। हाँ बिल्कुल, पर इहो बुलबुल जो इहो कलाम आहे। या ख़बर मूंखे न, लोक शायरी हू बुलबुल जो आहे जेको रजब खे तज़मीन है। हाँ बिल्कुल, हाँ कुते पिसड़े खे तू कज कूर कूर, अच्छा, कुते पिसड़े खे तू कज कूर कूर, न बाशेज़ गुलज़ार फिरदौस दूर। ॾिसो कीअं घरऊं कीअं मिलायूं था सिंधीअ में साईं। बिल्कुल हाँ मज़ा जी साईं हिकिड़ी तारीख़ अवांजे इलाइक़े जा है ना बुलबुल साहब। बुलबुल साहब ने उन खां पोइ असां वटि ॿियो बि मज़ा आहे शायर लाजवाब इमामुद्दीन ज़ामिन। इमामुद्दीन ज़ामिन साहब। अच्छा, इश्क तुंहिंजे में मिठा रेज़ो मटायो थो वतां, ॾाढो सुठो शेर। उन खां पोइ वरी सूमरो सोदाई कमालो चूंडिड़ियूं जेको आहे किताब ये ॾाढा लाजवाब शायर आहे। असां वटि आहे साईं अहसान नोड़ियो साहब, हा मुर्क पुठियां लुड़क, ईअं किताब जो नालो आहे, ॾाढो मज़ा। अच्छा, जेको मोहम्मद फ़कीर मस्खरो हुयो, उन जो इहो जंहिंसां मश्किरी विझण जो आगाज़ कंदो हुयो, अव्वल में अल्लाह भलो साईं विधो साबलो, इहो संदसि ई पंहिंजो कलाम, इहो पंहिंजो ओन हुयो। अच्छा, हां त पोइ असां उनखे शायर बि हुयो। अच्छा, उन जे क़ब्र जे उन ते मथों लिखियल बि आहे। हाणे हींअर हुन जो पुट जेको आहे ज़राफ़त जेका करे थो इहो मस्किरी, पुट उन जो पुट हींअर करे थो। अच्छा, असां उनखे मज़ाहिया शाइरनि में ॻणे सघूं था न, मोहम्मद फ़कीर मस्खरो। बिल्कुल ॻणे सघिजे थो। उन खां पोइ दादू में असां वटि मज़ाहिया शायर ॿिया बि ॿ टे आहिनि। हिकिड़ो ज़ुल्फ़कार ज़ुल्फ़ी आहे, हुज़ूर बख़्श गोपांग आहे। उन खां पोइ माज़ी में वरी असां वटि जेको आहे सो मोहम्मद ख़ान वीझार हूंदो, पर उहे वरी जेके पैरोडीज़ कंदा हुआ, जीअं गानो अॼु कबियूं ॻाल्हियूं सफ़ा तूं खटी या मां कटां, और अॼु कबियूं थालियूं सफ़ा तूं चटी या मां चटियां। हुज़ूर बख़्श बि ईअं चवंदो आहे त हिकु बेगम कनू में डरदा में थां बुहारी करदा, इहे तरन्नुम में ॿुधाईंदो आहे। पैरोडियूं जेके बाक़ी ज़ुल्फ़ी जेको आहे उहो उरूज़ी शाइर आहे, ज़ुल्फ़कार ज़ुल्फ़ी। हा भाई सूमरे सोदाई त पंहिंजो जवाब ई पाणो, फिरी प्यार पंहिंजे तुंहिंजे में दिलि पई थी धड़के, बची वई फिड़ी आहे अगड़ पियो थो लड़के, तकी छा थो मुंहिंजे तूं खीसे ॾे हर कुंजुनि जो छुगो आहे उहो पियो थो खड़के, लॻुसि तुंहिंजे लारे मगर तूं न आहीं, छॾियुमि घर ॿुहारे मगर तूं न आहीं, चवां छा पिणे जे मिठा पादरनि बि छॾिया उज़वा खारे मगर तूं न आहीं। सूमरो सोदाई ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो। असां वटि मोहम्मद बचल आकिल झरलू तख़ल्लुस हो, झरलू जमटपुरी असां वटि खैरपुर जे हिन महसर जे पासे ॾांहुं शख़्सियत हुई। ऐं यकीन पुछो साईं, मां जॾहिं हू महफ़िल में ईंदो हो त सॼी महफ़िल गूंजी वेंदी। ऐं मां चवां थो त हीअ जेको असां जीअं कचहरी तव्हां असां सां कयो था, मां सम्झां थो त जेके बि दोस्त आहिनि ऐं अलाह करीम ख़ुशि थींदो वञो, मुंहिंजा बंदा ख़ुशि थियनि था, मुंहिंजा बंदा खिलनि था ऐं चवंदा त जेको मुर्क आहे उहो शुक्र आहे सम्झो अलाह। जेकॾहिं तव्हां पाण खिलो था, ॿियनि खे बि खिलायो था, इहो ॼण तव्हां शुक्र अदा था कयो उन अलाह जो त असां ख़ुशि आहियूं। बिल्कुलु सही, बिल्कुलु सही। प्रोफेसर नज़ीर काज़ी साहब मेहरान कॉलेज मोरे जो बानी जेको आहे, उहो पाहोड़े सिंधीअ जे नाले सां मज़ा लिखंदो, अञा बि कॾहिं कॾहिं असां फरमाइश कंदा आहियूं उन्हनि खे अलाह खे सिहत ॾे त उहो पंहिंजे मुशाइरनि में शरीक थियो आहे। त गुलशन हदीद में हिते रिहाइश पज़ीर आहिनि, त असां उन्हनि खे कॾहिं कॾहिं गुज़ारिश कंदा आहियूं त साईं कुझु कलाम अता थिए या कुझु नओं लिखो त उहो लिखंदा आहिनि असांजी फरमाइश ते बि, त पाहोड़े सिंधी वारो उहो चवंदो त यादि थो अचे। उन खां पोइ पीर अली मोहम्मद राजदीप लिखंदो न, पंहिंजो हाजी दरियाई जे नाले सां या ॿियो हाजी लुक लुक जे नाले सां लिखंदो, हाजी लुक लुक। रशीद भट्टी ॾाढो नसर हुयो, मतलब इहे सभु अली अहमद बिरोही वारा, इहे सभु नवीस हुया। बाक़ी शाइरी में रशीद भट्टी शाइरी कई अथव, रशीद भट्टी वरी याद आया बहाना अवां जाही मामा अवां जाही नाना अवां जाही। ये शमशेरुल हैदरी जो जो पैरोडीज़ आहिनि उन जे उन में लाट किताब में ख़ुदि अयाज़ जे नज़्म मां ॾोही हां मां ॾोही हां ते मां ॾोही हां मूंखे ई भत रंधिया आहिनि। हिज़्बुल्लाह सूमरे या ॿियो को सूमरो आहे हिकिड़ो, खैरपुर जो सूमरो अथव हिकिड़ो,
उन जेको आहे सो पढ़ियो। अच्छा हाँ त इहो भारत शमशेर महमूद सुमरो महमूद वो पैरोडी कंदो आहे पैरोडी महमूद टीवी ते पढ़ी वियो हिते आयो पढ़ियो हुई। हाँ पर इहो शमशेर जो ॾाढो शोरा साईं माडोई कई बतर ध्यान ऐं ॾाढो उनमें बि लफ़्ज़नि जी जेका सगारो जेको इज़हार आहे न उहो शमशेर खे वाकई उहो मथां शाइर थो साबित करे। असल में छा पैरोडी करण जेका आहे उहा काफ़ी आसान आहे, तो लफ़्ज़नि जी हेरा फेरी करे। हा नई शइ लिखणु ॾुखी आहे। नई शइ लिखणु सुखनि जे बदिले ॾुखनि जे बदिले सुखनि जा सदाईं झोल भरे, ॾुखनि जे बदिले सुखनि जा सदाईं झोल भरे, ॿियनि खे ॾेई न खुटासे नवाब काॾे विया। उहे नवाब आहिनि जेके ॿियनि खे सुख ॾियनि था, ॿियनि खे मुल्क ॾियनि था, उहे नो डाउट नवाब आहिनि। मां पंहिंजे हिकिड़ी गज़ल जूं 2 सिटूं तव्हांखे ॿुधायूं। वाह वाह बिल्कुलु वाह वाह। नूर साईं तव्हांखे अर्ज़ु कंदे बि असांखे लॼ थी थिए पई त तव्हांखे मज़ाक़ कलाम साईं मां मज़ाक़ कलाम घटि लिखियो आहे। मां असल में साईं जन जी अव्हांजी ॻाल्हि खे अॻिते वधायां थो। हीअ जेका मुर्कूं वंडणा खिल विरहाइणो आहे इहो सदका जारी आहे। जेसि ताईं ही जिथे जिथे प्रोग्राम इनशाला पहुचंदो, हाज़रीन ॿुधंदा, रिपीट थींदो, अव्हांखे उनजो अजुर मिलंदो। हिन दौर में मां महसूस ॾाढो थियां। नाले जे मुग़ालते में मां नसीम जो शरीक आहियां। नूर बि ॿिन्ही जो नालो थी सघे थो, कई आशिक़ असां बि निभाया हूंदासीं। ऐं टिकण जे मामले में मां साईं जो शरीक आहियां। ऐं उमिरि रसीदगीअ जे हवाले सां मां साईं जो शरीक आहियां। जो टे शरीक रखियूं वेठो आहियां। बसि अव्हां सां गॾु नाले लिखाइण में खानापुरीअ जे लाइ कुझु अर्ज़ु कयां थो, कुझु 64 तव्हांजी ख़िदमत में। साईं इजाज़त तव्हां सभिनी दोस्तनि जी। कौल जो जे फैल सां थी थो पए एॾो तज़ाद, कौल जो जे फैल सां थी थो पए एॾो तज़ाद, नूर अहिड़ी ॻाल्हि ते कहिड़ो कजे पोइ एतबार, नूर अहिड़ी ॻाल्हि ते कहिड़ो कजे पोइ एतबार, पे कयो साहब जॾहिं मनसूबा बंदीअ ते ख़ताब, घर खां आयुसि फ़ोन सर बेगम ॼणियो अथव 13 ॿार। महिरबानी 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 महिरबानी। ममनून आहियां हज़रत अयाज़ शेख जो, ममनून आहियां हज़रत अयाज़ शेख जो, तशबीह ॾियणु यार खे उन खां सिखी आहे मूं, तशबीह ॾियणु यार खे उन खां सिखी आहे मूं, अड़ी में थुली में पिरी तो ॾिठो न, संदसि रंग संदसि रूप। महिरबानी यार पालियो आहे तोतो सो बि ॻाल्हाए नथो, यार पालियो आहे तोतो सो बि ॻाल्हाए नथो, थो पुछे दस का दवा आहे इन्हीअ नादान जी, थो पुछे दस का दवा आहे इन्हीअ नादान जी, फी सबीलिल्लाह उनखे मूं ॾिनो ही मशवरो, खेसि ओबर तूं प्यार जो कंहिं सियासतदान। महिरबानी साईं। थी वई बेज़ार जैसा भी रखो, जैसा रखो मुँह वास्तो, थी वई बेज़ार जैसा भी रखो कुछ वास्तो, आशना जेका मिली ना आशना बनजी वई, आशना जेका मिली ना आशना बनजी वई, तुझी दुनिया में अंधेरो छांइजे थो बार बार, नूर तुझी दिल भी शायद वापडा बणजी। महिरबानी साईं। ही 64 ॾिसो साईं। हिक तुंहिंजे इशारे ते हलंदा अमीर कई, इशारे ते हलंदा अमीर कई, हुनखे ॾिनी नजूमी तारनि जी ही गवाही, हुनखे ॾिनी नजूमी तारनि जी ही गवाही, अहिड़ीअ तरह सां पूरी थी हीअ पेशगोई, कुझु वक़्त बाद थी वियो ट्रैफिक में हू सिपाही। महिरबानी साईं। ऐं मूं ॿधी तारीख़ पंहिंजे पुट जे शादीअ संधी, तारीख़ पंहिंजे पुट जे शादीअ संधी, शुक्र थियो अरसे पुॼाणा कुझु ख़ुशीअ जो ख़्यालु थियो, बिल जॾहिं आयो अॻियां इम्कानी अख़राजात जो, सच पुछो यारो त फौरन ख़ुदकुशीअ जो ख़्यालु थियो। अॻिते वधायो। आम माण्हुनि खे न तूं कंफ्यूज़ कर,
आम माण्हुनि खे न तूं कंफ्यूज कर अंग्रेजी काफ़ी वाह वाह त आम माण्हुनि खे न तूं कंफ्यूज कर, वाह पंहिंजे टेम्पर खे न हर हर लूज कर वाह 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 आम माण्हुनि खे न तूं कंफ्यूज कर, कर पंहिंजे टेम्पर खे न हर हर लूज कर। पाण ई मक़बूल थींदे गर्ल्स में, गर्ल्स में पाण ई मक़बूल थींदे गर्ल्स में पंहिंजूं एबिलिटीज़ थोड़ी यूज़ कर। पाण ई मक़बूल थींदे गर्ल्स में पंहिंजूं एबिलिटीज़ थोड़ियूं यूज़ कर ऐं ख़फ़्त सारा तूं छॾे कमकार कर। सारा तूं छॾे कमकार कर, कंहिं फज़ीलत वारे कम खे चूज़ कर। ऐं ॿिए ग़ज़ल जा ॿ टे शेर तव्हांजे समात जी नज़र। बिस्मिल्लाह। अॼु त ओधर ते ओत तूं साकी, अॼु त ओधर ते ओत तूं साकी। सवेल नसीम बि ज़िक्र कयो न ओधर ते इश्क करण जो, ओधर ते मोहबत करण जो, त भला मैखाने में बि थी वञे त अॼु त ओधर ते ओत तूं साकी थींदी पहिरीं ते हेल बेबाकी। अॼु त ओधर ते ओत तूं साकी थींदी पहिरीं ते हेल बेबाकी। यार मूंखां थो वऊं वञे एॾो, यार मूंखां थो वऊं वञे एॾो। हिते इहो जेको मिस्र उहो इशारो करे थो, नसीम खे इशारो करे थो, सम्झो माज़रत करण वारसि त यार मूंखां थो वऊं वञे एॾो जीअं गंजे खे ख़्वाब में पाकी। वाह 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 वाह, ये गंजे के ख्वाब में पाकी। वाह वाह सही सही सही। यार मूंखां एॾो जीअं गंजे खे ख्वाब में पाकी, मुंहिंजो इज़हार दिल कयो हुन सां, मुंहिंजे इज़हार दिल कयो हुन सां, मूंखे फहको करे लॻी हाकी। मुंहिंजो इज़हार दिल कयो हुन सां, मूंखे फहको करे लॻी हाकी। रात महबूब जे ख़्यालनि में, रात महबूब जे ख़्यालनि में हुन जे बकरे खे मूं विधी भाकी। हुन जे बकरे खे मूं विधी भाकी। मूंखे बेशक न हुअ मञे आका, मूंखे बेशक न हुअ मञे आका, पोइ बि मुंहिंजी त आहे हूअ आकी। मूंखे बेशक न हुअ मञे आका, पोइ बि मुंहिंजी त आहे हूअ आकी। ऐं घर में आ सेल ते, सेल फोन ते, घर में आ सेल ते रुधल साली। घर में आ सेल ते रुधल साली, वॉक ते थी खणी वञे टॉकी। घर में आ सेल ते रुधल साली, वॉक ते थी खणी वञे टॉकी। आहे अॼुकल्ह रुगो तसव्वुर में, आहे अॼुकल्ह रुगो तसव्वुर में, मामे अफ़ज़ल जी ॿियो नंबर काकी। आहे अॼुकल्ह रुगो तसव्वुर में, मामे अफ़ज़ल जी ॿियो नंबर काकी। आहे अॼुकल्ह रुगो तसव्वुर में, मामे अफ़ज़ल जी ॿियो नंबर काकी। ऐं फ़ोन हुनखे कयां खणे माणस, हुनखे कयां खणे माणस। ऐं हाय हुन चिड़चिड़ीअ जी चालाकी, हाय हुन चिड़चिड़ीअ जी चालाकी। फ़ोन हुनखे कयां खणे माणस, ऐं हाय हुन चिड़चिड़ीअ जी चालाकी। ऐं ॿियो शेर इन जी तसलसल में आहे त मां हैलो होरड़ियां करियां कड़के, मां हैलो होरड़ियां करियां कड़के, बोल में वालदा हूं सलमा की। मां हेलो होरड़ियां करियां कड़के, बोल में वालदा हूं सलमा की। ऐं हुन जा भाइर ॾिठम जो मुश्तंडा, हुन जा भाइर ॾिठम जो मुश्तंडा, मूर विसरी असां खां मुश्ताकी। हुन जा भाइर ॾिठम जो मुश्तंडा, मूर विसरी असां खां मुश्ताकी। ऐं घर में कुटिजे थो ज़ाल खां डेली, घर में कुटिजे थो ज़ाल खां डेली,
नाम था शेर खान आफाकी। वरी पढ़ो वरी ॿुधायो। शेर खान या घर में कुछ शेर खान भी आफाकी। ज़ाल खां डेली नाम था शेर खान आफाकी। ऐं सुबुह जो हो फिजिक्स जो पेपर, अच्छा वाह। सुबुह जो हो फिजिक्स जो पेपर मूं ॾिठी राति धूम ऐं रॉकी। रॉकी धूम ऐं रॉकी सुबुह जो हो फिजिक्स जो पेपर मूं ॾिठी राति धूम ऐं रॉकी। ऐं हुस्न वारनि खे इज़ी लोड मुंझण। अच्छा हुस्न वारनि खे इज़ी लोड मुंझण फर्ज़ आशिकनि जो अखलाकी। हुस्न वारनि खे इज़ी लोड मुंझण हुस्न आशिकनि जो अखलाकी। अॼु त ओधर ते ओत तूं साकी थींदी पहिरीं ते कमाल साईं। वाह वाह यासर गैर मुरद्दफ गज़ल आहे पर ॾाढो ख़ूबसूरत आहे। काफ़ी ॾाढा निभाया। बाक़ी हिकिड़ी टांकी रहिजी वई। हा साईं टांकी। पोइ नसीम कुझु थी वञे। शेर सभु कंहिं पढ़िया ॾोह कंहिंखे ॾिजे वाह कूड़ हर कंहिं घड़िया। ॾोह कंहिंखे। वाह तो चयो अच हली वाह आऊं बि आयुसि हलियो। हां बे तो चयो अच हली हाँ आऊं आयुसि हलियो पोइ जे पादर लॻा ॾोह कंहिंखे ॾिजे ऐं रोज़ मिलंदा रहूं तुंहिंजो फरमाइशूं। रोज़ मिलंदा रहूं तुंहिंजो फरमाइशूं। तेल भाड़ा वधिया ॾोह कंहिंखे ॾिजे ऐं वार हिकिड़ो कॾहिं वार हिकिड़ो कॾहिं ना आहे हुनजो गुथो। हिकिड़ो कॾहिं ना आहे हुनजो गुथो। वार हिकिड़ो कॾहिं ना आहे हुनजो गुथो वार तॾहिं विया। वार तॾहिं विया। वार तॾहिं विया। वार हिकिड़ो तजनी से कॾहिं ताम बिल्कुल सही। वारन के वार तॾहिं विया तजनी ॾोह से कंहिंखे ॾिजे बिल्कुल सही। शेर सभु कंहिं पढ़िया वाह ॾोह कंहिंखे वाह ॾिजे वाह कूड़ सभु कंहिं घड़िया। वाह करी तो वार खोले वार सौ सौ वार वार या तजनी से ताम सही। मुंहिंजो पतो हिकिड़ो हा पटिया तो वार मुंहिंजा यार सौ सौ वारो सोना वयूं बेघर जूं थी सभु मथे में का टिकी ना आहे। पैरोडी साईं जी पैरोडी। मां इन ते चयो थमांसि तूं शॉपिंग कर भली मौजू माण तोखे मुंहिंजी कहिड़ी कान। तूं शॉपिंग कर भली मौजू माण तोखे मुंहिंजी कहिड़ी कान। मुंहिंजो मुंहुं ॼण सुकल छेणो मुंहिंजो मुंहुं ॼण सुकल छेणो तुंहिंजो मुंहुं चोॾहीं चांडा। तूं शॉपिंग कर भली मौजू माण। इश्क तुंहिंजे में वार खुसी विया। इश्क तुंहिंजे में वार खुसी विया। इश्क तुंहिंजे में वार खुसी विया खुसे जीअं कंहिं खट जो वाण। इश्क तुंहिंजे में वार खुसी विया खुसे जीअं कंहिं खट जो वाण। तूं शॉपिंग कर भली मौजू माण तोखे मुंहिंजी कहिड़ी कान। पिणे मुंहिंजी कल जंग भॻी आहे। पिणे मुंहिंजी कल जंग भॻी आहे सूर खां वेठो ॿधां थो ॼाण। शॉपिंग कर भली मौजू माण तोखे मुंहिंजी कहिड़ी कान। ही सिटूं ॿुधण जो कसम थी पंहिंजी जवानीअ जो कसम ॾिनोमांसि कसम थी पंहिंजी जवानीअ जो पिणे खे हाणे हेॾे न आण। पहिरीं जंग भॼी वियो कसम थी पंहिंजी जवानीअ कसम थी पंहिंजी जवानीअ जो पिणे खे हाणे हेॾे न आण। तूं शॉपिंग कर भली मौजू माण तोखे मुंहिंजी कहिड़ी कान। एटीएम ॾेई छॾियोसि हाणे मौजू माणे पाणे। हा नसीब ॿियो कुझु। ॾंद कटे खार खाई वई हली। ॾंद कटे खार खाई वई हली। खार खाई वई हली ससु मुंहिंजी काल आई वई हली। बची वई। ॾंद कटे खार खाई वई हली ससु मुंहिंजी काल आई वई हली। हिन वबा खां वधि हुई त हू वबा। हिन वबा खां वधि हुई त हू वबा। अलाह बचायो अलाह बचाई वई हली। वधि हुई त हू वबा। अलाह बचायो अलाह बचाई वई हली। ऐं ईद ते आई हुई सालियन संदी। ईद ते आई हुई ईद ते आई हुई सालियन संदी। शुक्र थियो सा कानवाई वई हली। ईद ते आई हुई सालियन संदी। शुक्र थियो सा कानवाई वई हली। ऐं राति जो 10:30 होका ॿुधम। राति जो 10:30 राति जो 10:30 होका ॿुधम।
कीअं लाइ ईद आई वई हली वही है वाह रात जो 10:30 हो का ॿुधम कीअं कीअं लाइ ईद आई वई हली ऐं आख़िरी शेर आहे त वाव जे वर वियो चढ़ी ताज़ो गज़ल वाव जे वर वियो चढ़ी ताज़ो गज़ल नसीम जी ही कुल कमाई वई हली ॾंद करटे खार खाई वई हली सस मुंहिंजी काल आई वाह त बादे नसीम हूंदी न जेका गज़ल अॾाए वई वाह अल्लाह बचाए असांजो दोस्त रजब आज़ाद ॾाढो ख़ूबसूरत तरन्नुम में बि पंहिंजी शाइरी पढ़ंदा, चाहे संजीदा शाइरी हुजे या मज़ाहिया शाइरी हुजे। मज़ाहिया शाइरी घटि, संजीदा शाइरी वधीक हू तरन्नुम में पढ़ंदा, पर अॼु असां हुनखे फरमाइश करियूं था त मज़ाहिया शाइरी बि कुझु तरन्नुम में ॿुधाए ॾाढो सुठो ख़्यालु जेको दिल नथी मुंहिंजी लॻे कमकार में दोस्तो आहियां वॾे आज़ार में दिल नथी मुंहिंजी लॻे कमकार में ब्यूटी पार्लर ॿाहिरां वाछ क्या ब्यूटी पार्लर ॿाहिरां वाछ क्या वो अंदर मसरूफ वासी गार में वो अंदर मसरूफ वासी गार में दोस्तो आहियां वॾे लाचार में दिल नथी मुंहिंजी लॻे कमकार में वाह सस ऐं सहुरे जा हुकुम अखियुनि मथे सस ऐं सहुरे जा हुकुम अखियुनि मथे था डुकाइनि ॼण हुजां खरकार था डुकाइनि ॼण हुजां खरकार में हाय बेगम जा बुधी दड़ गालिका बेगम जा बुधी हाय बेगम जा बुधी दड़ गालिका हाय बेगम जा बुधी दड़ गालिका अर्श डरंदो आ संदस झणकार में अर्श डरंदो आ संदस झणकार में दोस्तो आहियां वॾे आज़ार में दिल नथी मुंहिंजी लॻे कमकार में घर ऐं दफ़्तर में सुबुह सां घर ऐं दफ़्तर में सुबुह सां जी बहां घर ऐं दफ़्तर में सुबुह सां जी बहां ॼण जुटियल यारो जा कहना ॼण जुटियल यारो जा कहना में दोस्तो आहियां वॾे आज़ार में दिल नथी मुंहिंजी लॻे कमकार में बदुआ बाबे अम्मा जी वई लॻी बदुआ बाबे अम्मा जी वई लॻी बदुआ बाबे अम्मा जी वई लॻी ॾींहुं सारो थे गुज़र फिटकार में ॾींहुं सारो थे गुज़र फिटकार में दोस्तो आहियां वॾे आज़ार में दिल नथी मुंहिंजी लॻे कमकार में जिस्म चिकना चूर थी आज़ाद वियो जिस्म चिकना चूर थी आज़ाद वियो जिस्म चिकना चूर थी आज़ाद वियो व्याखरी उज़वा पिणे जी व्याखरी उज़वा पिणे जी बार में दोस्तो आहियां वॾे आज़ार में दिल नथी मुंहिंजी लॻे कमकार बिल्कुलु जीअं तव्हां ख़ुशियूं विखेरो था अलाह तव्हांखे बि सिहत ॾे ऐं
सदाई असांखे सभिनी खे मुस्कुराइण ते मजबूर कंदा रहो। मोहम्मद बारण साहब असांजे लाड़ जो ख़ूबसूरत शाइर ऐं उनजी संजीदा शाइरी बि कमाल आहे ऐं अॼु असां उन जी मज़ाहिया शाइरी जो मज़ो वठूं पिया त मूंखे उमेदु आहे त जेका तख़लीक़ पेश कंदो उहा यकीनन सभिनी खे मुरकण ते मजबूर कंदी। बारण साहब जो खणी त वॾो दफ़्तर आयो आहे। पना आहिनि। हा कहिड़ी तरह कजे हथ तरकीब का ॿुधायो। वाह कहिड़ी तरह कजे हथ तरकीब का ॿुधायो दौलत जे हिर्स मूंखे पागल करे छॾियो। दौलत जे हिर्स मूंखे कहिड़ी तरह कजे हथ तरकीब का ॿुधायो दौलत जे हिर्स मूंखे पागल करे छॾियो आहे। बंगलो वॾो बनाए गाॾी वठां नई का गूंदर इन ई घणो ई घायल करे हुनजो छॾे ख़्याल ॿियो यार ॻोल्हिजे। हुनजो छॾे ख़्याल ॿियो यार ॻोल्हिजे जागीरदार या को ज़मींदार। हुनजो छॾे ख़्याल ॿियो यार ॻोल्हिजे जागीरदार या को ज़मींदार ॻोल्हिजे जेको करे हज़ारें पयो ख़र्च मूं मथे। जेको करे हज़ारें पयो ख़र्च मूं मथे महबूब मालदार शाहूकार ॻोल्हिजे। जेको करे हज़ारें पयो ख़र्च मूं मथे महबूब मालदार शाहूकार ॻोल्हिजे ॾे माल बेहिसाब वठे कुझु न मूं वटां। ॾे माल बेहिसाब वठे कुझु न मूं वटां हातिम जियां तमाम सखादार ॾे माल बेहिसाब वठे कुझु न मूं वटां हातिम जियां तमाम सखादार ॻोल्हिजे। साईं रजब जी साईं बिस्मिल्लाह। ओड़े पके मंझां त खटा ॾंद थी पिया। ओड़े पके मंझां त खटा ॾंद थी विया नौ खेज़ दिल नवाज़ नओं प्यार ॻोल्हिया। ओड़े पके मंझां त खटा ॾंद थी पिया नौ खेज़ दिल नवाज़ नओं प्यार ॻोल्हिजे। मोटे सां 5 साल कयो वक़्तु पासा। मोटे सां 5 साल कयो वक़्तु पासा हाणे को आस पास में सनिहार मोटे सां 5 साल कयो वक़्तु पासा हाणे को आस पास में सनिहार ॻोल्हिजे फरमाइशूं करे न पयो पूरियूं सघां। फरमाइशूं करे न पयो पूरियूं सघां पंहिंजी लहे जो सार वफ़ादार। फरमाइशूं करे न पयो पूरियूं सघां पंहिंजी लहे जो सार वफ़ादार ॻोल्हिजे। घर ॿार खे तबाह करे हुन मथां छॾियो। घर ॿार खे तबाह करे हुन मथां छॾियो भरजे जितां सां खोट उहो पार ॻोल्हिजे। घर ॿार खे तबाह करे हुन मथां छॾियो भरजे जितां सां खोट उहो पार ॻोल्हिजे। ॿारन छॾे इसूल मोहबत जी आड़ में। ॿारन छॾे इसूल मोहबत जी आड़ में दौलत जी राह रास लगातार ॿारन छॾे इसूल मोहबत जी आड़ में दौलत जी राह रास लगातार ॻोल्हिजे। हुनजो छॾे ख़्याल ॿियो यार ॻोल्हिजे जागीरदार या को ज़मींदार। तव्हांजे ख़्याल खां वरी हिकिड़ो ॿियो ख़्याल मूंखे चढ़ियो आहे। बैंक ऑफिसर ॻोल्हियां त सुठो तव्हां ॻोल्हे लधो छा? जंहिंमें थे गुलनि जी बेहुरमती अहिड़ी बहारी छा कंदुसि। जंहिंमें थे गुलनि जी बेहुरमती अहिड़ी बहारी छा कंदुसि मज़लूम जी हिमायत न थिए पोइ दीनदारी छा। हाल माल ज़र जे ज़ोर ते ज़ोरी आणे ज़र ॾेई
माल ज़र जे ज़ोर ते ज़ोरी आणे ऐं ज़र ॾेई निकाह मथां निकाह करे अहिड़ी खुआरी छा करे वाह साईं वाह 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 सिटवण न वार हुजे को टिकण ते ऐं ॾंद ॾाठूं गुम हुजनि न वार हुजे को टिकण ते ऐं ॾंद ॾाठूं गुम हुजनि ज़ाल पई नानो सॾे अहिड़ी शर्मसारी छा करे वार हुजे को टिकण ते ऐं ॾंद ॾाठूं गुम हुजनि ज़ाल पई नानो सॾे अहिड़ी शर्मसारी छा कंदुसि जेका घुरायां शहर मां घर सफ़ा तंहिंखां न थिए जेका घुरायां शहर मां घर सफ़ा तंहिंखां न थिए सा पई मूं ते वसे अहिड़ी ॿुहारी छा करे हिकु कलाम ॻायां बेसुरा ॿियो फाशी टियों वोइड़े वोई हिकु कलाम ॻायां बेसुरा ॿियो फाशी टियों वोइड़े वोई गैसेट वॼे कुता भौंकनि अहिड़ी फनकारी छा करे आफरीना जो अवांजे रस्मी कोठ खां ॼण केॾा शाइर ॿुधायो आहे विच विच में कमु कढी अञा चए थो अहिड़ी फनकारी ऐं यासिर साईं ऐं संदसि बाबो साईं साईं मखसूस साईं बि असांजो तमामु में तमामु अज़ीम तर हिन वक़्तु इहे ॾिसंदो आहियां त मूंखे यादि पवंदो आहे तमामु प्यारो उन्हनि जी बि महफ़िल ईअं ई हूंदी सवेर ॻाल्हि निकिती त जेको मोहम्मद ॿारनि जेको आहे पना घणा खणी आया वॾो दफ़्तर खणी आयो कई प्यार जी हुई सदा आख़िरी जा अघी कान तो वटि भरी हाज़िरी जा न कर हुकुम भरियल तूं खीसा ॾिसी ही इन्हनि में पियल आहिनि पना शाइरी जा शाहीन साहब कुझु जेकॾहिं ॿियो आहे ॿुधऊं न वाह वाह थी वञे ॾाढो सुहिणो रंग गज़ल आहे मज़ा आया बिस्मिल्लाह साईं हर रोज़ कमाईअ खे फना केरु करे थो हर रोज़ कमाईअ खे फना केरु करे थो बेगम का सवा अहिड़ी सखा केरु हर रोज़ कमाईअ खे फना केरु करे थो बेगम का सवा अहिड़ी सखा केरु करे थो केॾो न हसी साफ़ रधूणो आ सजायल केॾो न हसी साफ़ रधूणो आ सजायल मूंखां सवा हे थांव सफ़ा केरु करे वाह शाहीन साहब मूंखां सवा हे थांव सफ़ा केरु करे केॾो न हसी साफ़ रधूणो आ सजायल मूंखां सवा हे थांव सफ़ा केरु करे थो मजबूर थी ॾियणी ई पई पूरी कमाई मजबूर थी ॾियणी ई पई पूरी कमाई बेगम खे भला यार ख़फ़ा केरु करे थो बेगम खे भला यार ख़फ़ा केरु करे थो ॾियणी थी पए मजबूर थी ॾियणी ई पई पूरी कमाई बेगम खे भला यार ख़फ़ा केरु करे थो अंधनि जो चवणु आहे ॾिसूं हल त तमाशो अंधनि जो चवणु आहे ॾिसूं हल त तमाशो मंडनि खां सवा ढोल भला केरु करे थो अंधनि जो चवणु आहे ॾिसूं हल त तमाशो मंडनि खां सवा ढोल भला केरु करे थो हिकु सूट ॿियो बूट विझी आयो पिनण लाइ दफ़्तर में इहो शौक़ अदा हिकु सूट ॿियो बूट विझी आयो पिनण लाइ दफ़्तर में इहो शौक़ अदा केरु करे थो सही शेर ज़रा ज़ूमानी वातरो चोरीअ जा पकोड़ा ऐं समोसनि जो असर चोरीअ जा पकोड़ा ऐं समोसनि जो असर बीमार जी हिते मुफ़्त दवा केरु करे थो साईं चालाक तरीक़नि सां वञनि माल फबाए चालाक तरीक़नि सां वञनि माल फबाए हिते कर्ज़ वठी पोइ अदा केरु करे थो साईं हे त तव्हांजो सिर्फ़ मज़ा न आहे इक़बाल शाहीन साहब ॻाल्हि कयो साॻी सूट बूट वारा फ़क़ीर इहे ई आहिनि बिल्कुलु चोरीअ जा पकोड़ा ऐं समोसा था असर कनि बीमार जी हिते मुफ़्त दवा केरु करे थो चालाक तरीक़नि सां वञनि माल फबाए हिते कर्ज़ वठी पोइ अदा केरु करे थो आख़िरी शेर आहे आगोज़ करप्शन ते आकाराण थी मलजे आगोश करप्शन ते
अकाराण थी मलजे शाहीन सदा अहिड़ी सज़ा केर वाह शाहीन साईं वाह शाहीन साहिब हिकु सूट ॿियो बूट विझी आयो पिनण दफ़्तर में इहो शौक़ अदा केर करे केर वाह वाह साईं सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं इहो तव्हां मज़ाज अंदाज़ में बयानु कयो पर इहा मुआशरे जी हिकिड़ी वॾी लानत आदत आहे, अलमी हुआ अलमी हुआ जंहिंजो सही तव्हां ज़िक्र कयो त उहो ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ तंज़ मज़ा में इस्लाह जो पहलू बि नुमाया हूंदो आहे। जेके ॻाल्हियूं वॾियूं हूंदियूं आहिनि जेके माण्हू मुआशरे खे जेको आहे हूअं न चई सघंदो आहे पर उहे तंज़ो मज़ा में चई ॾींदो आहे। चङो भलो जेको कड़ो सच जेको आहे तंज़ो मज़ा जे अंदाज़ में माण्हू चई ॾिए थो। इहा हिकिड़ी ख़ूबी आहे मज़ा जी। बेशक मां हिकिड़ो दफ़ो पंहिंजी ज़ाल खे ईअं जीअं साईं चयो था ईअं सच चयो हो, चयोमांसि 10 साल आहे 10 ॿार आहे, 10 साल आहे 10 ॿार आहे, अञा बि त तुंहिंजो मूंसां प्यार आहे। 10 साल आहे 10 ॿार आहे, अञा बि त तुंहिंजो मूंसां प्यार आहे, लिपस्टिक जे बदिले को छोॾो हणी छॾ, लिपस्टिक जे बदिले को छोॾो हणी छॾ, महांगाई जो मूं ते वॾो भार। इहे मुल्कूं सलामत रहनि। असांजे सिंधीअ जो ख़ूबसूरत शाइर जेको संजीदा शाइर हुयो ग़ज़ल जो ॾाढो ख़ूबसूरत शाइर अलाह सिंह खे जन्नत नसीब करे, हमीद शहीद हालाई साहिब। ऐं उन जूं सिटियूं थियूं यादि पवनि, उन जे सिटियुनि सां इख़्तिताम पज़ीर करूं था हिन कचहरी खे। नाज़रीन उन चयो त साॻियो अहवाल आहे दोस्तो ऐं जीअण जंजाल आहे साॻियो अहवाल आहे दोस्तो ऐं जीअण जंजाल आहे दोस्तो, ऐं ज़हर खाइण लाइ बि मिलंदो कोन अॼु, ज़हर खाइण लाइ बि मिलंदो कोन अॼु, शहर में हड़ताल आहे ऐं मां बि घर तड़ सां वञी आख़िर लॻुसि, हू बि बचड़ी वाल आहे दोस्त, मां बि घर तड़ सां वञी आख़िर लॻुसि, हू बि बचड़ी वाल आहे दोस्तो, ऐं तुंहिंजी यादुनि जो खज़ानो कीअं खुटे, पाण मेमण हो ज़ाती हो त हुन चयो तुंहिंजी यादुनि जो खज़ानो कीअं खुटे, मेमणनि जो माल आहे दोस्त। सो तव्हां सभई ख़ुशि हुजो। 9 साल आहे दोस्त। हा 9 साल आहे। नए साल जी मुबारक बि तव्हां सभिनी खे मां ॾेई चुको आहियां, वरी बि ॾियां थो। बिल्कुलु फिल्पति 4 सट्रामा अखियुनि ॾिठे वाक़े जूं या उमूमन इहो मुशाहिदे में ईंदियूं हूंदियूं, इन ते नज़र सानी कान थी आहे। अवां जे दिलि चयो त समाज काज में पाणी पीआरण ते हुयो मामूर हू, काज में पाणी पीआरण ते हुयो मामूर हू, हर कंहिं चयुसि मूसा इहा खुंजी त भरे ॾे, हर कंहिं चयुसि मूसा इहा खुंजी त भरे ॾे, फाथो जो गिरहो हिक खे त उजलत में चयाई जल्द कर खुंजा या मूसी त भरे ॾे, खुंजा या मूसी त भरे ॾे। महिरबानी साईं, ॾाढी ख़ुशी थी, वॾी महिरबानी सैयद नूर रिज़वी साहब तव्हांजी ऐं मोहम्मद बारण साहब तव्हांजी, तव्हां कही आयो, नसीम बलोच साहब तव्हां सागड़ खां मीरपुर ख़ास खां कही आयो। मीरपुर ख़ास हिन करे त चवां छाकाणि त रोज़ी ऐं रोज़गार सां वाबस्तगीअ जे करे मीरपुर ख़ास सां हुनजो तालुक़ु आहे। हूअं असुलु ॼाऊ ॼमाऊ सागड़ जो आहे, बाखोड़े जो, तव्हांजे ॻोठ जो नालो बाखोड़ो आहे। ऐं उन सां गॾो गॾु वाहिद सोज़ मल्ला साहब तव्हांजी महिरबानी, तव्हां कही आयो ऐं असांजे हिन टहकनि जी महफ़िल खे रौनक बख़्शी। इक़बाल शाहीन साहब तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां आयो। हा जाती है। ख़ैरपुर खां असांजे हिन प्रोग्राम में शिरकत जे लाइ मीर सुबदार सईद साहब कई आयो, वॾी महिरबानी मीर साईं तव्हांजा वॾी महिरबानी। ऐं रजब आज़ाद हमेशह जीअं तव्हां दिलियूं खटियूं नाज़रीन जो बि असांजो बि दादो तव्हां कई आयो, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं ख़ुशि रहो, तव्हां सभई आबाद रहो। ऐं जीअं मुल्कूं वंडियो था, इहो तव्हांजी जेका किरत आहे उहा ॾाढी हिकिड़ी काराइती किरत आहे ऐं उन किरत जी हिन वक़्तु वधि में वधि ज़रूरत आहे। लिखंदा रहो, अलाह साईं तव्हांजे कलम खे ताक़त ॾे, अलाह करे ज़ोर कलम और ज़ियादा, चाहे संजीदा लिखो या मज़ाहिया लिखो, पर भरपूर लिखो, ज़बरदस्त लिखो ऐं लिखंदा रहो। असांजी तरफ़ां बि अपील आहे त अहिड़ियूं महफ़िलूं नचाईंदा रहो, बिल्कुलु अहिड़ियूं महफ़िलूं अवां रचाईंदो त असां बि ईंदासीं, ॿिया दोस्त बि उन मां फ़ाइदो वठंदा। बिल्कुलु सही। ऐं नाज़रीन खे ऐं साईं नूर साईं जी ॻाल्हि कई त जेतिरा दफ़ा ई प्रोग्राम नशर थींदो वरी वरी पियो नशर थींदो त ओतिरा दफ़ा चेहरनि ते मुस्कुराहटूं ईंदियूं, त इहा सदके जारी आहे वाक़ई, इहा बिल्कुलु बिल्कुलु। त तव्हां सभिनी दोस्तनि जा थोरा मञींदे नाज़रीन, असांजी अॼोकी कचहरी तव्हां यकीन करियो
त दिलियूं असां ख़ुशि आहियूं ऐं दिलि नथी चए त हिनखे असां इख़्तिताम पज़ीर करियूं, पर ज़ाहिर आहे त हर आगाज़ जो इख़्तिताम हूंदो आहे। इन उमेद सां त वरी अहिड़ियूं कचहरियूं मचंदियूं, वरी अहिड़ियूं महफ़िलूं मचंदियूं, वरी तव्हां सां टहिक वंडण जे लाइ, ख़ुशियूं वंडण जे लाइ हाज़िर थींदासूं। पाकिस्तान टेलीविज़न जे हिन मज़ाहिया मुशाइरे मंझां पंहिंजे मेज़बानी यासिर काज़ी खे ॾींदा इजाज़त। दिलियूं गॾु त जुदाई कॾहिं बि न आहे, सदाईं गॾु, पर पंहिंजे चहिरे ते मुर्क हमेशह सजाए रखियो, छाकाणि त तव्हांजो एटायर, तव्हांजो गेटअप, तव्हांजो लिबास पूरो न आहे जेसि ताईं हुन ते मुर्क सिंगारियल न आहे। पाण मुर्कंदा रहो ऐं ॿियनि जे मुर्कनि जो बि बाइस बणिजो। सदाईं गॾु।